नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त काजी अहमद मां ख़बर ॾींदालो। काजी अहमद लग गोट सैद हजूर बख्शा नज़द डेरान जे रवासी उस्ताद मोहम्मद अयूब डारे जो पंहिंजे पोटन मुज़हर अली डारे जो अज़हर अली डारे जो सां गॾु तालका प्रेस क्लब पहुची व्याजन खिलाफ़ एहतजाज कयो ऐं मीडिया आॾो दाईंदे उस्ताद मोहम्मद अयूब डारे जो चयो त असांखे व्याजन तोतल जतोई ऐं रज़ाक बालादी तमामु घणो तंग कयो आहे ऐं ख़ुदकशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। हिन चयो त कुझु महीना अॻु मुंहिंजे पुट उस्ताद दोस्त मोहम्मद डारे जो व्याजन जी तंग करण ते खुदकशी कई हुई। हिन चयो त मुंहिंजे पुट व्याजन खां 2 खां 3 लख व्याज ते खया हुआ। असां तोतल जतोई खे ज़मीन खपाए 42 लख रुपया भरे ॾिना ऐं रज़ाक बालादी खे 6 लख रुपया भरे ॾिना। उन जे बावजूद व्याजन मुंहिंजे पुट दोस्त मोहम्मद खे घणो तंग कयो जंहिं ते हुन फाओ खाई खुदकशी करे छॾी। हिननि वज़ीर आला सिंध IG सिंध SSP नवाब शाह ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।